छात्रों रिपोर्ट गर्ल्स स्कूल में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में तकरीब। शागिर्दानी जूं नबी पाक जे शान में नातख़्वानी ऐं तकरीरूं। मरहबा या मुस्तफ़ा जूं सदाऊं बुलंद। छात्रों शहर जे कुतरे पाड़े में क़ाइम मॉडल गर्ल्स स्कूल जे उस्ताद ज़ैबुन्निसा जंहिंजी अहमद अली ऐं कोशिला महराज पारां हज़रत मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में तकरीब रखी वई, जंहिंमें स्कूल जे शागिर्दानिन इकरा खुंबर, बशीरा ज़रिया, पूजा सभाई, परवीन रुखशान ऐं ॿियनि शागिर्दानिन हज़रत मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में नातख़्वानी ऐं तकरीरूं कयूं। तकरीब में शिरकत शागिर्दानिन मरहबा या मुस्तफ़ा जूं सदाऊं बुलंद कयूं। तकरीब जे आख़िर में शागिर्दानिन में इनाम तक़सीम कयो वियो। रिपोर्ट अब्दुल रज़ाक रामू, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ छाछरो।